के एक चौकीदार जी जरूरत है। इंटरव्यू ॾिनो मां अखबार में हाणे अचण वारो हूंदो। सलाम अलैकुम सेठ। वालेकुम अस्सलाम। खुश खैर मजे में क्यों इंटरव्यू ॾियण वारो आऊं ड्यूटी ॾियण आयो यार ते चौकीदार जी ड्यूटी। चौकीदार तव्हां वेठो न बहादुर आहीं न। एड़ो माण्हू खपे मूंखे। एड़ो पिस्टल सां फायर कंदुसि। जे करे तो में हिम्मत आए कापेगी नहीं टांगे तुम्हारी। कापेगी नहीं टांगे सर, कापेगी नहीं। मैं दिलेर 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 केड़े शामत यूट फसी वाला बच्चा है। नहीं सर। ए सर, अरे यो वरी छा पियो करी? सिधो थी बाबा। कापेगी नहीं टांगे नहीं का सर 10 रुपया घर मोकल जो सरफ जा सरवर खराब थी वई।